आब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर जे डीन फैकल्टी ऑफ लॉ एडवोकेट मंजूर हुसैन लाड़िक चयो आहे त मज़दूर माण्हू वॾी सलाहियतुनि जा मालिक आहिनि। उहे असांजी तवजह ऐं सार संभाल जा वधीक मुस्तहिक आहिनि। उन्हनि जी ज़रूरतुनि खे पूरो करे ऐं खेनि सहूलियतूं फराहम करे खेनि काराइतो शहरी बणाइजे। अहिड़े ख़्याल जो इज़हार हिन स्पेशल पर्सन वेलफेयर एसोसिएशन खैरपुर पारां मज़दूरनि में कंबल विरहाइण वारी तकरीब खे ख़िताब कंदे कयो। उन मुख्य तंज़ीम जे सदर गुलाम रज़ा शेख तंज़ीम जे कारकर्दगी ऐं मज़दूरनि सां दरपेश मसइलनि बाबति आगाही ॾिनी। आख़िर में मंजूर हुसैन लाड़िक, गुलाम रज़ा शेख, एडवोकेट तारिक महेसर, एडवोकेट वकार फुलपोटो, ज़ाहिद मंगी, ज़हीर अंसारी, आसिफ खासकेली, ज़ुबैर सुमरो, सैयद मुज़म्मिल ज़ैदी ऐं ॿिनि अब्दुल हलीम पहोड़, मोहम्मद अली उजण, बगन मरी, आशिक मरी, मंज़ूर खोरखानी, अम्बरीन सुमरो, फ़हीम शेख, आसिफ अली शेख समेत ॿियनि मज़दूरनि में कंबल विरहाया। असांजी तंज़ीम आल स्पेशल पर्सन वेलफेयर एसोसिएशन हमेशह वांगुरु 2000 खां वठी असांजी ये तंज़ीम कमु करे रही आहे, रजिस्टर आहे। वक़्तन ब वक़्तन असां हिन माज़ूरनि जी मदद कंदा रहियूं। कॾहिं राशन ॾींदा रहिया आहियूं, कॾहिं हिन खे नाबीन खे स्टिक ॾींदा आहियूं, कॾहिं जेको आहे सो कपिड़ा, कॾहिं ईद गिफ्ट्स। हाणे इहे सियारे जी मौसम आई आहे, उन जे लिहाज़ सां असां हिन माज़ूरनि खे अॼु जेको आहे सो कंबल ॾिनासीं। ऐं असां जॾहिं ही माज़ूरनि जी ख़िदमत ऐं बेवा ग़रीबनि जी ख़िदमत कंदा आहियूं, असांखे वॾो सुकून ईंदो आहे। ही जेके बि डोनर आहिनि असांजा, असां उन्हनि जा वधि में वधि शुक्रगुज़ार आहियूं जेकी असांखे डोनेट कंदा आहिनि। ऐं असां कंहिं नियाणियूं जेके असांजूं माज़ूर आहिनि उन्हनि खे शादी कराइण में जेकी बि उनजी मदद थींदी आहे, असां जहेज़ में मदद कंदा आहियूं। उन खां अलावा सिलाई मशीनियूं ऐं कपिड़ा वग़ैरह बि ॾींदा रहंदा आहियूं। अॼोको ही जेको प्रोग्राम हो, ही सियारे जी मौसम जे हिसाब सां असां हिननि खे कंबल ॾिनासीं माज़ूरनि खे। बात यह है कि जिस तरह आम इंसान अपनी मदद खुद करते हैं, अपनी मदद आपके तहत चलते हैं, इसी तरह माज़ूर जो हैं वो मजबूर नहीं हैं। लेकिन ये चीज़ समझते हुए इस वक्त माज़ूरों की तंज़ीम ने गरीब और बेसहारा बेपहुँच लोगों में, माज़ूरों में कंबल तकसीम किए ताकि ये सर्दी से बचाव के लिए कि ये किसी तकलीफ़ में मुब्तला ना हो। और इनकी कोशिश ये होती है कि हर गरीब की मदद करें और हर सीज़न में, चाहे वो गर्मी है या सर्दी है या कुछ भी है, हर सीज़न में अगर कोई नाबीना है उसको स्टिकें दी जाती हैं, अगर कोई माज़ूर है उसको व्हील चेयर भी दी जाती है और ट्राईसाइकिल भी बाइसिकल दी जाती है और कपड़े भी तकसीम किए जाते हैं, जर्सियाँ, गर्म कपड़े। ये सब गरीबों के लिए ये NGOs जो है, जो माज़ूरों की है, ये तकसीम मरहला वाइज करती रहती है। असांजे डिस्ट्रिक्ट खैरपुर में ही तमामु वॾी ऑर्गेनाइजेशन आहे, ऑल स्पेशल पर्सन्स ऑर्गेनाइजेशन जो चीफ एग्जीक्यूटिव साईं गुलाम रज़ा शेख साहब आहे। ही हर जेको आहे सो सर्दी हुजे या गर्मी हुजे, ही सिर्फ़ु जेको आहे सो माज़ूर अफ़राद जे लाइ पाण पतोड़ींदो रहे थो। उहे नियाणियूं हुजनि, नंढड़ा ॿार हुजनि या माज़ूर अफ़राद हुजनि, उन्हनि जा डिसेबिलिटी सर्टिफिकेट ठहिराइण ऐं जेको आहे सो मुख़्तलिफ़ उन्हनि जे कमनि कार में पेश अचणु। अॼु जेका कंबल जी जेका तक़रीब थी आहे, तमामु ॾाढी ख़ुशी थी ऐं ही जेको आहे सो तमामु सुठो कमु आहे। ऐं हीउ दोस्त जेको आहे असांखे तमामु एंगेज नज़र ईंदो आहे। हिनखे ख़राज तहसीन पेश कयूं था हिन मौक़े ते। फलाही तंज़ीम माज़ूरनि जी तंज़ीम जेकी अॼु सर्दी जे मौसम जी मुनासिबत सां माज़ूरनि खे कंबल डिस्ट्रीब्यूशन कई, उन्हनि खे ॾाढो बहितरीनु अमल आहे इहो। ऐं हीअ तंज़ीम फलाही जेकी माज़ूरनि लाइ कमु करे पई, असां हिन खे हमेशह हर कम में अॻिते ॾिठो आहे। ख़ासि करे माज़ूरनि जे हवाले सां पोइ मुख़्तलिफ़ जेके बि मौसम हूंदा आहिनि, उन जे हवाले सां जेको उन्हनि खे ज़रूरत हूंदी आहे, उन जी ज़रूरत पूरी करण लाइ भरपूर कोशिशि कंदा रहंदा आहिनि। पोइ नियाणियुनि जी माज़ूर नियाणियूं जेके हूंदियूं आहिनि, उन जी शादियुनि लाइ हवाले सां बि असां हिन खे ॾिठोसीं। अॼु खां पहिरियां जेको लॉकडाउन लॻो, उन में राशन तक़सीम कंदे बि असां हिननि खे ॾिठोसीं। अॼु सर्दी जी मौसम आहे त अॼु हे कंबल डिस्ट्रीब्यूशन करे रहिया आहिनि, ॾाढो बहितरु अमल आहे। ऐं मां इन हवाले सां अॼु जेके मुखियर हज़रात आहिनि, मां उन्हनि खे बि अपील कंदुमि त हिननि तंज़ीमुनि जी भरपूर साथ ॾियनि हुनजो, ताकी हे जेके आहिनि त उन्हनि जा बाज़ू बढ़नि। हे अॻिते हिननि खे ख़बर आहे ग्राउंड ते रहनि था त कहिड़ा माण्हू जेके आहिनि उन्हनि खे ॾियणु खपे। उहे ज़रूरत आहे मुस्तहिक़ीन आहिनि, हे उन्हनि ताईं बहितर तरीक़े सां पुॼाए सघनि था, उहो उन्हनि जी भरपूर मदद कनि। ऐं असां सभु वरी बि हिननि खे ख़ैराज तहसीन पेश कयूं था त हे बहितरी कमु करे रहिया आहिनि।